अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं। गढ़ी चाकर मां गढ़ी चाकर वेझो बोज़दार फार्म वटि तेज़ रफ़्तार कार जो अचानक टायर बरस थियण जे नतीजे में कार अंदर वेठल वकील गुलाम रसूल शाह जो पुट कार ड्राइविंग कंदे मोज़िज़ शाह सख़्त ज़ख़्मी थी पियो, जिते वारसन पहुची ज़ख़्मी मोज़िज़ शाह खे मीरपुर माथलो खां फर्स्ट एड ॾियण बाद इलाज लाइ सखर अस्पताल खणाया विया। इलाज हलंदड़ ही हो त अचानक तबियत ख़राब थियण लॻी, जिते ज़ख़्मियुनि जा सूर न सांदे नौजवान मोज़िज़ शाह सखर अस्पताल में फौत थी वियो आहे। होॾां वारसन खे इतला मिलण ते घर अंदर कोराम मतल आहे। ख़बर शामिल कंदासीं। हालाणी मद हालाणी भरिसां ॻोठ हाजी गुलाम हुसैन ख़ासकिली जे ॻोठाणनि पारां बासर खिलाफ़ रस्तो ठाहिण खिलाफ़ मोहम्मद जुमन ख़ासकिली, अशरफ ख़ासकिली, कायम ख़ासकिली, अली मुराद औशाक, ख़ैर मोहम्मद ख़ासकिली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते जो त बासर नबी बख्श ख़ासकिली, शफ़ी मोहम्मद ख़ासकिली, सुल्तान ख़ासकिली, अकबर ख़ासकिली ऐं ॿियनि असांजे ॻोठ जो क़दीमी रस्तो डाहे ज़मीन में शामिल करे छॾियो आहे, जंहिंजे करे असांजे ॻोठ वारनि जो ॿाहिरि निकिरणु मुश्किल थी पियो आहे। वेतर बासर असां ॾे पुलिस मोकिले असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजे माण्हुनि खे पुलिस गिरफ़्तार करे थाणे ते खणी वई आहे। असांखे बासर हिरासत करे कूड़नि केसनि में फासाइण जो धमकियूं ॾियनि पिया, जॾहिं त पुलिस बि हिननि जी विंगार वेही रही आहे। आईजी सिंध एसएसपी नौशर फिरोज़ खां मुतालबो कयो त असांजो इंसाफ़ कयो वञे ऐं क़दीमी रस्तो असांखे वापसि ॾिनो वञे त जीअं ॻोठाणनि खे अच वञ में सहूलियत मुयसर थी सघे।